अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त असां थरपारकर जे आला अमलदारनि खे इहा अपील कंदासीं त ही नंढड़ा जेके ॿार भकुए जी स्कूल में पढ़नि था, ॿाराड़ी खां अचनि था, जेके असांजा हिते गाॾियूं हलनि थियूं, इन्हनि खां किरायो वठी ही राति जो मूंखे टाए जे ऐं नाथड़े जे विच में मूंखे मिलिया छोकिरा। राति जो टाइम हो, हिननि खे गाॾी वारा हिननि वटि किरायो न हुजण जे करे हिननि खे गाॾी वारनि उते विच में लाहे उते बेइज़ती करे हिननि खे छॾे विया आहिनि ॿारनि खे। ही कहिड़ी स्कूल में पढ़नि था, किथे जा ॿार आहिनि, हिननि खां पुछा कंदासीं ऐं तव्हां इहो ॿुधी सघो था। अबा तव्हां किथे जा आहियो? घोघावेरी जा आहियो। अव्हांखे तव्हां किथे पढ़ंदा आहियो? भकुए में पढ़ंदा आहियो। पोइ अव्हांखे हिननि कीअं लाथो गाॾी मां? अव्हां वटि भाड़ो कोन हो, पोइ अव्हांखे बेइज़ती करे लाहे विया छा? छा अव्हांखे चयो? अच्छा, ही अव्हांखे बेइज़ती करे हिन गाॾी मां लाथो। कंहिंजी गाॾी हुई? हाशम नोड़ीअ जी। कंडक्टर केरो थोरो हिंदी? कंडक्टर केरो? अव्हांखे लाथो हुन गाॾी मां? असां अमलदार आला अमलदारनि खे, असां DC थरपारकर खे ऐं जेके बि असांजा जेके आला अमलदार एजुकेशन जा ऑफिसर आहिनि, सभिनी खे गुज़ारिश कंदासीं त अहिड़ो जे हशर थरपारकरनि जे ॿाराड़ी जे ॻोठनि जे ॿारनि सां कयो वेंदो त हिननि जी पढ़ाई, हिननि जी तालीम जो जीअण जंजाल थी वेंदो। असां हिकु दफ़ो गुज़ारिश कंदासीं, ही जेको ॿार आहिनि मासूम आहिनि, तव्हांजे साम्हूं आहिनि। ही चवनि था हाशिम नोड़ीअ जी गाॾी हुई, उन जे छोकिरे हिन गाॾी मां हिननि खे लाथो आहे। ही स्कूल जे शागिर्दनि राति जो मूंखे 7 बजे हिते मूंखे टाए ऐं नाथरे जे विच में मिलिया आहिनि। हिननि जो केरु धणी परेशान हूंदा। असीं आला अमलदारनि खे गुज़ारिश